ॿुधाईंदासीं तालीमी बोर्ड लाड़काणो तरफ़ां 12हीं जमात जे प्री मेडिकल जे सालियाने इम्तिहान जा नतीजा पधिरा कया विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं त शागिर्दनि जी मेरिट लिस्ट मूजिब कैडेट कॉलेज लाड़काणे जे शागिर्द अब्दुल रऊफ़ वसाण 987 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती आहे। लाड़काणो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अव्हांखे ॿुधाईंदासीं त शागिर्दियाणियुनि जी मेरिट लिस्ट में गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणो जी अलीज़ा शेख 986 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन हासिल कई आहे। तालीमी बोर्ड लाड़काणो तरफ़ां 12हीं जमात जे प्री मेडिकल जे सालियाने इम्तिहान जा नतीजा पधिरा कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे हनीफ सुहाग। जी हनीफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लाड़काणो तालीमी बोर्ड पारां 12हीं जमात जे प्री मेडिकल जे सालियाने इम्तिहान जा जेके नतीजा आहिनि उहे पधिरा करे छॾिया आहिनि। कंट्रोलर पारां जेको आहे नतीजा पधिरा कया विया आहिनि। इन हवाले सां 12हीं जमात जे हिन इम्तिहान में शागिर्दनि जी मेरिट लिस्ट मूजिब जेको आहे कैडेट कॉलेज लाड़काणो जो शागिर्द अब्दुल रऊफ़ वसाण हुन 987 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन हासिल कई आहे ऐं सिटी स्कूल लाड़काणे जी शागिर्द मोहम्मद मोहिद कुरैशी उन 986 मार्कूं खणी ॿी पोज़ीशन हासिल कई आहे। अहिड़ी तरह गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे जे शागिर्द इब्राहिम अली शाह 985 मार्कूं खणी टी पोज़ीशन हासिल कई आहे। जंहिं शागिर्दनि जी मेरिट लिस्ट में गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जी शागिर्दियाणी आहे अलीज़ा शेख उन 986 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन ऐं साॻे स्कूल जी जेको आहे शागिर्दियाणी आहे उन ॿी पोज़ीशन। जॾहिं त मुसरा सुमरो आहे उन 985 मार्कूं खणी ॿी पोज़ीशन। गवर्नमेंट डिग्री कॉलेज जेकी शागिर्दियाणी आहे तुंजा शेख जेको आहे 984 मार्कूं टी पोज़ीशन हासिल कई आहे। ऐं जेके हिन जेके मुख़्तलिफ़ जेके शागिर्दाणी मुख़्तलिफ़ के 981 82 ऐं मुख़्तलिफ़ मार्कूं खणी पोइ जेके आहिनि मेरिट ते आया आहिनि।